नाज़रीन, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात पई आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। अवांखे आगाह कंदा हलूं, बानसईदाबाद जो ही खिपरो कस्बो वाहीपांदी नवाबाद प्यारो स्टेशन टंडो रहीम खान में वसखारो थियो आहे। वाहीपांदी मिठी में अवांखे आगाह कंदा हलूं, वाहीपांदी में मिटीअ जे तूफ़ान सां गॾु बरसात थी आहे। गर्मी जो ज़ोर टुटी पियो आहे। ब्रेकिंग न्यूज़ है जेका असां शेयर कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात पई आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। ख़बर शामिल कयूं पिया। बानसईदाबाद जो ही खिपरो कस्बो वाहीपांदी नवाबाद प्यारो स्टेशन टंडो रहीम खान में बि वसकारो थियो आहे। वाहीपांदी में मिटी जे तूफ़ान सां गॾु बरसात थी आहे। गर्मी जो ज़ोर टुटी वियो आहे। ख़बर शामिल कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात पई आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। वाहीपांदी में मिटी जे तूफ़ान सां गॾु बरसात पई आहे। गर्मी जो ज़ोर टुटी पियो आहे। ख़बर शामिल कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात पई आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। अवांखे आगाह कंदा हलूं, बानसईदाबाद जो ही खिपरो कस्बो वाहीपांदी नवाबाद प्यारो स्टेशन टंडो रहीम खान में बि वसकारो थियो आहे। वाहीपांदी में मिटी जे तूफ़ान सां गॾु बरसात पई आहे। गर्मी जो ज़ोर टुटी पियो आहे। अवांखे आगाह कंदा हलूं, सिंध जे मुख़्तलिफ़ इलाइक़नि में किथे हल्की त किथे तेज़ बरसात थी आहे। मौसम खुशगवार थी वई आहे। अवांखे आगाह कंदा हलूं, बानसईदाबाद जो ही खिपरो कस्बो वाहीपांदी नवाबाद प्यारो स्टेशन ऐं टंडो रहीम खान में वसकारो थियो आहे।